दाऊद जहानपुर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में ॿोॾि मुतासिरनि लाइ इंतिज़ामिया तरफ़ां हिन वक़्त ताईं इमदादी कार्रवाई शुरू न थी सघियूं, जंहिं सबबि हज़ारे बरसात मुतासिर कुटुंब तेज़ उस ऐं गर्मी में खुलियल आसमान हेठि बेआरो मददगार वेठल आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर गुल मोहम्मद लाशारी मूजिबि यूनियन काउंसिल अलणपुर, मोहम्मदपुर, मीरानपुर, दोदापुर, ख़ुदाबाद ऐं शीरानपुर जे सवे ॻोठनि मां हिन वक़्त ताईं पाणी नेकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि रहवासियुनि जी ज़िंदगी अज़ाबनि में मुब्तला थी वई आहे। ॻोठ मीरान ख़ान रिंद, ॻोठ अब्दुर्रहमान ब्रोही, ॻोठ मीर गुलाब ख़ान मलगानी ऐं सालेह लाशारी समेत तालके जे सवे ॻोठनि में हिन वक़्त बि 3 खां 4 फुटनि ताईं पाणी बीठल आहे, जंहिं सबबि गेस्ट हाउस समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। बरसात मुतासिर इलाइक़े वासियुनि पारां तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़ेर इंतिज़ामिया खां वाहुर जी अपील कंदे टेंट, राशन ऐं सिहत जूं सहूलतूं फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे।